इस्लामाबाद की अदालत पारां पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी ॿीहर 2 वॻे ताईं मुलतवी। जज इमरान ख़ान के वकील शेर अफज़ल मरवत के वकालतनामो जमा कराइण की हिदायत करे छॾी। इमरान ख़ान के वकील शेर अफज़ल मरवत अदालत खां ईंदड़ हफ़्ते ताईं तारीख़ घुरी वरिती। जज दिमाग़ सिंध चयो त इमरान ख़ान की तलबी लाइ ॿुधणी थी रही है। इमरान ख़ान के केस में कानून सभिनी लाइ बराबर हूंदो। इमरान ख़ान अञा ताईं ज़ाती तौर ते पेश नाहे थियो। जेकॾहिं अहिड़ी सूरतहाल रही तो को फ़ैसिलो कयो वेंदो। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त पुलिस के ॾिसी ॿिर में लिकी वेंदड़ कूओ इलेक्शन रैली कढण लाइ ठीक है। ही अदलिया बचायो न, अदलिया खां बचायो तहरीक है। परडेई एजेंट तोशाखाना चोर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी थियण ते भी पेश न थियो। जवाबदार ऐं लीगल टीम गुम। अदालत में हिकु भेरो ॿीहर इंतज़ार। जमहूरियत के कमज़ोर करण के अमल में इमरान ख़ान बुनियादी रांदीगर है। पार्लियामेंट के जेके ज़ंजीर पाराया विया आहिनि, इमरान ख़ान उन रांदि जो हिस्सो हो। इमरान ख़ान जवाबदार तौर तारीख़ के कटड़े में बीठल है। इमरान ख़ान के हर पासे खां फ़ाइदो पहुचायो वियो। हुन मुल्क में चूंडूं थींदियूं भी या न, हू नथो ॼाणे। अहिड़ा फ़ैसिला कया विया जंहिंसां रियासत जा बुनियाद लुॾी विया। हिकु जालसाज़ के हीरो बणाए हाणे चूंडुनि जूं ॻाल्हियूं कई पियूं वञनि। रेलवेवार वज़ीर ख्वाजा साद वकील जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। पाक अमरीका दहशतगर्दी के खात्मे बाबत ॻाल्हियूं जारी। परडेई ऑफिस के तर्जमान जो चवणु है त दहशतगर्दी के गॾियल ख़तरे के मुंहुं ॾियण जी हिकमत अमली बाबत ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीकी वफ़द की अॻवानी क्रिस लैंडबर्ग करे रहियो आहे। डिजिटल आदमशुमारी और करप्शन खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवान दवा। सेखाट ऐं ॿियनि हंधनि ते लॉन्ग मार्च की शानदार आजियां गुलनि जी वर्खा। अॻवाननि जो चवणु आहे त हुक्मराननि सिंधी क़ौम के निधड़को करे छॾियो आहे। डिजिटल आदमशुमारी में सिंधियुनि जी ॻणप में हेराफेरी कई थी वञे। कोयटा के इलाइक़े सरकी कलान में घर अंदर गैस लीक थियण सबब धमाको। 6 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। फौतन में 2 औरतूं ऐं 4 ॿार शामिल। अस्पताल मुंतकिल। घोड़ा भरसां कलेरी उजण तकरार तां नौजवान के कत्ल जो आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिस वरतो। एसएसपी खैरपुर के फौरी तौर जवाबदारन के गिरफ्तार करण जो हुकुम। आईजी सिंध जो चवणु है त उजण ऐं कलेरी तकरार इलाइक़े जो अमन तबाह करण की साज़िश है। कंहिंखे भी कानून हथ में खणण की इजाज़त न ॾिनी वेंदी। शिकारपुर के मीरजी पधरपाड़े में नौजवान मुबैना तौर पाण मथां फायर करे आपघात करे छॾियो। वाक़े बाद नजीबुल्ला शेख जो मर्द अस्पताल मुंतकिल। पाकिस्तान सुपर लीग में मुकाबलन जो सिलसिलो जारी। अॼु 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पेशावर ज़ल्मी जो लाहौर कलंदर्स ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जो मुल्तान सुल्तान सां मुक़ाबलो थींदो।